ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन असां शेयर करे रहिया आहियूं। शिकारपुर में बाईपास से अणॼातल हथियारबंदनि जी चिंची रिक्शा ते फायरिंग, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। गोलियूं लॻण सबबि रिक्शा सवार साबिर हाजाणो ऐं बालिग़ सगीर हुसैन मंगी ज़ख़्मी थी पिया। पहिरीं दर्जे जे शागिर्द सगीर हुसैन मंगी जी हालत गणती जोगी आहे, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कियो वियो आहे। शिकारपुर में असां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। बाईपास से अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में चिंची रिक्शा में सवार 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। गोलियूं लॻण सबबि रिक्शा सवार साबिर हाजाणो ऐं नींगर सगीर हुसैन मंगी ज़ख़्मी थी पियो आहे। पहिरीं दर्जे जे शागिर्द सगीर हुसैन मंगी जी हालत गणती जोगी आहे, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। शिकारपुर में असां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। बाईपास से अणॼातल हथियारबंदनि जी चिंची रिक्शा ते फायरिंग, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। गोलियूं लॻण सबबि रिक्शा सवार साबिर हाजाणो ऐं नींगर सगीर हुसैन मंगी ज़ख़्मी थी पियो आहे। पहिरीं दर्जे जे शागिर्द सगीर हुसैन जी हालत गणती जोगी आहे, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कियो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद ॼामड़ो। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, शिकारपुर शहर जी नी फौजदारी थाने जी हद टूर प्लाज़ ते हथियारबंदनि पारां अॼु ॾींहं ॾिठे जो चिमकी रक्षा ते फायरिंग कई वई आहे। फायरिंग जे नतीजे में पहिरें क्लास जो स्कूली शागिर्द सगीर हुसैन मंगी ऐं साबिर हुसैन हाजाणो ऐं जेको बैंक मुलाज़िम ॿुधायो वञे पियो ऐं उहो बि ज़ख़्मी थी पियो आहे। ऐं हद न्यू फौजदारी पुलिस ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे बर वक़्तु शिकारपुर जी सिविल अस्पताल आंदो, पर सिविल अस्पताल में माहिर डॉक्टर जेके मुक़ररु थियल न आहिनि, जंहिं करे अमले पारां ज़ख़्मियुनि खे सखर जी निजी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं त ॿिन्ही ज़ख़्मियुनि जी हालत पिणु गणती जोगी ॿुधाई पई वञे। चुमचा रिक्शा ड्राइवर ॿुधायो त हथियारबंद फोरू हुआ ऐं जिन असांखे फुर करण जी कोशिशि कई। ॿिए तरफ़ आख़िरी इतलाह ताईं अहिड़े वाक़े जो को बि केस दाख़िल न थियो आहे। मां तव्हांखे वधीक ॿुधायां त अहिड़ा वाक़िया शिकारपुर में रोज़ जो महमूल बणिया आहिनि। अहिड़े वाक़ियनि पिया पोइ शहर जे अंदरि हिकिड़ी माना ख़ौफ़ वारी सूरत हाल पुखियल आहे। जी ठीकु आहे रशीद, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।